नासी नवां के आगे नासी वज़ीर आज़म इमरान खान पारां इत्तेहादनि सां मुलाक़ात जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म वफ़ाक़ी वज़ीर फ़हमीदा मिर्ज़ा जी रिहाइशगाह वेंदो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म BAP मेंबरनि सां मुलाक़ातूं कंदो। ख़बर वास शेयर कई पिया। वज़ीर आज़म इमरान खान पारां इत्तेहादनि सां मुलाक़ात जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म वफ़ाक़ी वज़ीर फ़हमीदा मिर्ज़ा जी रिहाइशगाह वेंदो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म BAP मेंबरनि सां मुलाक़ातूं कंदो। ख़बर वास शेयर कई पिया। वज़ीर आज़म इमरान खान पारां इत्तेहादनि सां मुलाक़ात जो फ़ैसिलो वज़ीर आज़म वफ़ाक़ी वज़ीर फ़हमीदा मिर्ज़ा जी रिहाइशगाह वेंदो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म BAP मेंबरनि सां मुलाक़ातूं कंदो। ख़बर वास शेयर कई पिया। वज़ीर आज़म इमरान खान पारां इत्तेहादनि सां मुलाक़ात जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म वफ़ाक़ी वज़ीर फ़हमीदा मिर्ज़ा जी रिहाइशगाह वेंदो।